मथे जुमिलो लिखियलु आहे अॼु तमामु तकिड़ो वञ देरि न कर। हाणे मथे जुमिले में ज़रफ़ जा सभु टाइप्स अची वेंदा तव्हां जंहिं पढ़ंदा असां। त मथे जुमिले में लिखियलु आहे अॼु जेको आहे तमामु तकिड़ो वञ देरि न कर। त अॼु छा आहे ज़रफ़ ज़मान आहे ऐं लॻे थो कंहिंसां फ़ाइल वञ सां। अहिड़ी तरह तमामु बि ज़रफ़ तमीज़ आहे ऐं इन सां गॾु जेको तकिड़ो आहे उहो बि ज़रफ़ तमीज़ आहे ऐं लॻे थो कंहिंसां फ़ाइल वञ सां। अहिड़ी तरह हिते देरि न कर। हाणे देरि छा आहे, देरि जेको आहे इहो बि ज़रफ़ आहे। इहो ज़रफ़ छा आहे, इहो आहे ज़रफ़ ज़मान। ठीकु आहे, उन सां जेको फ़ेल आहे उहो केरु आहे, उहो आहे कर। अहिड़ी तरह न ज़रफ़ नफ़ी जेको मां तव्हांखे पढ़ायो ज़रफ़ नफ़ी हूंदा न कोन। ठीकु आहे, इहो छा आहे, इहो कंहिंसां लॻे थो, इहो बि फ़ेल सां लॻे थो। हाणे इन में जेकॾहिं असां पढ़ियासीं त इन में 4 ज़रफ़ जा टाइप्स अची विया। हिकिड़ो ज़रफ़ ज़मान बची वियो, ज़रफ़ तमीज़ बची वियो, ज़रफ़ नफ़ी बची वियो। ठीकु आहे, हाणे जीअं अॼु ज़रफ़ ज़मान थी वियो, तमामु ज़रफ़ नफ़ी तमीज़ थी वियो, तकिड़ो ज़रफ़ तमीज़ थी वियो ऐं न जेको आहे ज़रफ़ नफ़ी थी वियो। अहिड़ी तरह ॿिए जुमिले में जेको आहे उमिरि तमामु नेक छोकिरो आहे। हाणे मथे जुमिले में जेको तमामु आहे उहो ज़रफ़ आहे, जेको तमीज़ आहे ऐं लॻे थो नेक, इहो छा आहे, सिफ़त आहे। महिरबानी।